Ji, Chairman of Sindhu Education Society members, and respected teachers. Today we have gathered here for the inauguration of Sahyog Foundation Computer Lab established by Sindhu Education Society. It's a great privilege to honor and felicitate the great eminent personality Dr. Sri Ram Jevramiji, Chairman of Sahyog Foundation Mumbai, on this occasion. We heartily welcome and would like to felicitate Dr. Ram Jevramiji, a respected member, by offering a token of love in the form of flowers. Please accept, sir. आपका शुभ है ये आगमन आपका स्वागत पुष्प स्वीकार करे स्वागत पुष्प स्वीकार करे धन्य भाग जो आप पधारे धन्य भाग जो आप पधारे। ऐसे ही कुछ बोलने के आ रही है हमारे गांधीनगर हाई स्कूल की शिक्षिकाएं। आई वुड लाइक टू कॉल ऑन टीचर्स ऑफ गांधीनगर हाई स्कूल। शब्द स्वागतम शुभ स्वागतम शब्द स्वागतम शुभ स्वागतम। सहयोग फाउंडेशन कंप्यूटर लैब सहयोग फाउंडेशन लाइब्रेरी जे लाइ उद्घाटन लाइ इकट्ठा थिया आहिनि। सहयोग फाउंडेशन मुंबई जिन जो चेयरमैन डॉक्टर राम जराणी जन आहिनि, उन्हनि जे सहयोग सां अॼु लाइब्रेरी ऐं कंप्यूटर लैब जो महूरत थी रहियो आहे। इन मौक़े ते मां डॉक्टर राम जराणीअ जो दिलो जान सां स्वागत करियां थो। Sahyog Foundation has not only honored film personalities for their contribution to the promotion of art, culture and national integration, but the organization have also strived for helping the disabled and fighting social evils such as drug abuse and AIDS. Our Honorable Chief Guest, Dr. Ram Jevramiji ji is a chairman of Sahyog Foundation. He is a man of vision and has introduced innovative ideas in cultural fields. A person who holds a PhD degree from University of Mumbai. At the age of 18, he launched an association called Friends Club in Ulhasnagar with the twin objective of increasing fellowship
amongst the members of helping needy families from self-generated funds. In 1973, he got his first award for social service at the hands of S.P. Mandela. He has constantly worked for the upliftment of the society and has taken keen interest in bringing people of different castes and creed together. Hum Ek Hai, a movement on national integration, was started with the help of Sunil Dutt under the chairmanship of G.P. Sippy, a film producer of high repute. He was also the organizer and soul of International Sindhi Sammelan held at Mumbai in 2005. He has written several books such as Global Sindhi Service. The biggest contribution of him to Sindhi culture is his television interviews of 100 eminent Sindhi personalities in 104 episodes. So, he is none other than Dr. Ram Zabrani ji. To felicitate him, I request our Honorable Chairman Sir, Dr. G.S. Narasimhani ji, to do the honor. Also, I would like to call on Mrs. Pushpa Zabrani ji. I request her to do the honor. अंकल की सॼी जर्नी बीते 7 खां सवाइ अधूरी आहे। कहिड़े स्टेज ताईं पहुची सघे थो पियो। सिधी थे जो एतिरो महान माण्हू भई न सिर्फ़ु इंडिया में पर फॉरेन में बि उनजो नालो ऐं सत्कर में सेवा हमेशह उनजी रहे थी पई। उन्हनि में वरी चवंदा आहिनि भई कंहिंजे पुठियां न कंहिंजो भई सम्झो उनजी धर्म पत्नी आहे, उन्हनि जो हथु उहा हमेशह उन सां गॾु आहे ऐं उनखे लखें बुके राम जेवराणीअ खे मिलनि था पर उहे बुके ऐं सिंधीअ में चवंदा आहिनि असांजे पुष्प, त उहा जेको पुष्प आहे उहो पुष्प उन सां हमेशह गॾु आहे। पुष्पा इन करे ज़ोरदार ताड़ियूं पुष्पा ॾींदी आहे जो राम सां सीता कृष्ण सां हर हिकु में ॾिसंदो भॻवाननि सां बि उहा मूर्ति गॾु हूंदी आहे। इन करे इन जो जय जयकार इन जे शुभेच्छाऊं आहिनि त हमेशह गॾु हूंदा ऐं बार बार हूंदा। Necessity is the mother of invention. Because without necessity, no one even starts thinking what to do, what not to do. When India, Pakistan separated, India and Pakistan 1947, it was very difficult period. खास करे सिंधियुनि लाइ त जाम वॾो problem अची वियो. The reason is where to go exactly, to remain in Pakistan or come to India. But ultimately the thought came, the Sindhis must come to India. Because Indus Valley connected to India, Mohenjo-daro, Harappa, the civilization is connected to India, not to the new part of the world which is supposed to be called as Pakistan. Now in 1947, I'll speak basically of Sindhis who migrated from Pakistan to India, but they got scattered all over the place and they settled maybe in Ulasnagar, Kalyan, Jalgaon, Chalisgaon, Pachora, Pimpri, Nanded, and some of them they settled in Gandhinagar because this was a camp, the Portuguese camp as such. ॿुधाईंदे तमामु ख़ुशी थी थिए कि साहिबनि जो जेको राम जेवराणी सर आहे इन जो हिकु पाठ असांजे 12 दर्जे जी सिंधी टेक्स्ट बुक में बि आहे ऐं केतिरा ई सुठा लेख साहिब लिखंदा आहिनि जेके असां ॿियनि बुकनि में मैगज़ीन में बि पढ़ी रहिया आहियूं। असांजे ॿारनि खे उहो लाइब्रेरी में बुक्स अवेलेबल बि कया आहिनि ऐं ॿुधाईंदे तमामु ख़ुशी थी थिए कि असांजे कॉलेज मां हर साल HSC बोर्ड में फर्स्ट रैंक सिंधी सब्जेक्ट में खयो वेंदो आहे ऐं हर साल बोर्ड जी तरफ़ां असांजे ॿारनि खे चेक मिलंदो आहे। उन में हिन साल जेके ॿार 100 मां 99 मार्कूं खणी सिंधी अरबिक ऐं सिंधी देवनागरी जी शान वधाए रहिया आहिनि उन्हनि मां पहिरियों नालो खणंदुसि
कुकरेजा आरती राम। प्लीज वेलकम हर। मैं रिक्वेस्ट कयां थो सर्जन खे कि हिन ॿार खे सर्टिफिकेट ॾेई फेलिसिटेट कनि। ॿियो नालो जेको आहे वधवा आंचल महेश। वधवा आंचल प्लीज कम। चावला स्नेहा मुरलीधर। And I'd like to call one and only Vandana Amritlal Nidadkar. I request Shri Adaniya Chief Guest of today's very function, Dr. Ram Jabrani ji, to felicitate her, and definitely she can go with a live song also, because live song is the biggest part. Online you are going to listen, every time you are going to be there, and she is one and only Vandana Amritlal Nidadkar. Felicitation done by the principal of Gandhinagar School, Sujata Madam ji. आंधिया में जोत जगाएण वारा सिंधी, आंधिया में जोत जगाएण वारा सिंधी, ऐ खाक के सोन बनाएण वारा सिंधी, आंधिया में जोत जगाएण वारा सिंधी, प्रेम भाव एक सार रहंदा जग में, मेहनत जो भाव भरल जिन जे रग रग में, प्रेम भाव एक सार रहंदा जग में, मेहनत जो भाव भरल जिन जे रग रग में, सभिनी सां प्रेम वधाईंदा, कुछ ॾींदा ऐं कुछ पाईंदा, सभिनी सां प्रेम वधाईंदा, कुछ ॾींदा ऐं कुछ पाईंदा, संसार में प्रेम वधाइण वारा सिंधी, ऐं खाक के सोन बणाइण वारा सिंधी, आंधीअ में जोत जगाइण वारा सिंधी, आंधीअ में जोत जगाइण वारा सिंधी। थैंक यू सो मच। Goes as Durrani family, Sahuja ji, Shri Gurujika Sahuja ji, Shri Kanayalal Santani ji. मानवी खटेजा। मंच ते वेठल सिंधु एजुकेशन सोसाइटी जा प्रेसिडेंट डॉक्टर नसीनानी, श्री नारूमल जी, मिस्टर लालवानी, दयालदास, सुरेश चंदवानी, उन सां गॾु गांधीनगर जा मुअज़्ज़िज़ शक्तियूं जेके हिते असां वटि मौजूदु आहिनि, कंहिं न कंहिं अदारे सां, कंहिं न कंहिं संस्था सां जुड़ियल आहिनि, उन्हनि सभिनी जी नमस्ते, महिरबानी। मुंहिंजा दोस्तो, हिते अचण खां पोइ मूंखे जेको ऑब्ज़र्व कयो, ॿ ॻाल्हियूं मूंखे दिलि खे ॾाढो छुई वियूं। त काई बि इमारत, काई बि बिल्डिंग ठहे थी त उनजी पीड़ हूंदी आहे मज़बूत, पर ठहण खां पोइ उहा पीड़ लिकी वेंदी आहे, पीड़ ते कंहिंजो ध्यानु न वेंदो आहे। पर मूंखे चवंदे ख़ुशी थी थिए त सिंधु एजुकेशन सोसाइटी जे बानीकारनि हिन पीड़ जे पथरनि जिन हीअ पीड़ विधी सिंधु एजुकेशन सोसाइटी, उन्हनि खे यादि कयो ऐं उन्हनि खे पुष्पांजलि ॾिनी। ॿियो, जेका हिते जोत जलाई वई, मुंहिंजा दोस्तो, केतिरो बि घोर अंधेरो हुजे, नंढे में नंढी जोत तो अंधेरे खे दूर करे छॾींदी। त हीअ जेका जोत जिते जली आहे हिन स्कूल में, हिन कॉलेज में, यकीनन इल्म जी रोशनी हिते वधीक फैलाव कंदी। असांजे भाउ चयो त कंहिंखे बि मुकमिल जहान नथो मिले, कंहिंखे धरती नथी मिले त कंहिंखे आसमान नथो मिले। मां भाउ खे ॿुधाइणु चाहींदुसि त असां सिंधी सभु वॾभागी आहियूं, असांखे पूरी ज़मीन बि ऐं पूरो आकाश बि मिलियो आहे। दुनिया जो अहिड़ो कोई बि हंधु कोन्हे जिते सिंधी न हुजे। दुनिया जे नक्शे ते तव्हां नज़र विझंदा, हर खाने में तव्हांखे सिंधी नज़र ईंदो। पहिरीं हिकु असां स्कूलनि में कहावत पढ़ंदा हुआसीं
त अंग्रेज़नि जे मथां सिज नथो लहे, छाकाणि अंग्रेज़नि जो राज हो, हर हंधि अंग्रेज़ किथे न किथे हुननि जो राज हलंदो जिते सिज चमकियो पए। अॼु मां उनखे यकीन सां चवां थो त सिंधियुनि जे सर मथां कॾहिं बि सिज नथो लहे, किथे न किथे सिंधी जे सर मथां अचे थो त सिंधियुनि खे मुकमल जहां आसमान मिलियो आहे। मुंहिंजा दोस्तो, सभिनी सिंधियत जे बारे में, स्कूल जे बारे में, कॉलेज जे बारे में ॻाल्हायो, त मां चाहियां थो 2 मिंटनि में लाइब्रेरी जे बारे में तव्हांखे ॿुधायां त इहो मूंखे थॉट छो आयो लाइब्रेरीज़ खे वधाइण लाइ। मां पूरे हिंदुस्तान में फ़िलहाल 25 लाइब्रेरीज़ ऐं 25 कंप्यूटर लैब शुरू कया आहिनि, जंहिंमें ही सम्झो 21-22 आहे, बाक़ी करण वेंदासीं। मुंहिंजा दोस्तो, कंहिं बि जातीअ जो, कंहिं बि क़ौम जी जेका पहचान आहे, उनजी इज़त आहे, आबरू आहे, इस्मत आहे, उहा उनजी इल्म ऐं उनजी सफ़ाक़त में मौजूदु आहे। इल्म हिकु वॾी शइ आहे। इल्म जी रोशनीअ में हर इंसानु अॻियां वधे थो। भले तारीख़ में तव्हांखे केतिरा बि अहिड़ा वाक़ियात मिलंदा त हिन सॼे ही फ़तेह कयो, हिन ही फ़तेह कयो, ही एतिरो जानबाज़ हुयो, पर असां सिंधियुनि जी जेका आहे पहचान, जेको असांजो वजूदु आहे, उहा असांजी सभ्यता ऐं असांजी जेका आला दर्जे जी जेका इल्म आहे, जेको अदबी असां वटि मवाद आहे, जेको अदबी असां वटि ख़ज़ानो आहे, जेको ज़ख़ीरो आहे, उहो ई असांजी पहचान आहे। ऐं उनजी जेको ज़ख़ीरो आहे, उनजो अदबी सरमायो आहे, उनजो घर आहे लाइब्रेरीज़। लाइब्रेरीज़ में असांखे इल्म जो ज्ञान मिले थो पियो। लाइब्रेरीज़ जे अंदरि इंसानु अॻियां वधे थो, इंसान खे सही माना में इंसानियत थियण जो हिकिड़ो वॾो सबबु मिले थो। ऐं लाइब्रेरीज़ ई उहे आहिनि जेके असांखे रूहानत जे तर ते बि पहुचाइनि था, हिकु बुलंदीअ ते पहुचाइनि था पिया। इन रूहानत जो जेको पैगाम बि लाइब्रेरीज़ जे बुक्स मां मिले थो पियो, इनखे ॾिसी करे मां तव्हांखे ॿुधाइणु चाहींदुसि तारीख़ जी हिकिड़ी पोइते वञी करे, त जेको इस्लाम जो पैगम्बर हुयो, उन पंहिंजे माण्हुनि खे, पंहिंजे जनता खे इहो पैगाम ॾिनो त तव्हां सर्च इन द पाथ ऑफ एजुकेशन इज सर्च फॉर द गॉड। जेकॾहिं तव्हां इल्म जे उन राह ते ॻोल्हा कयो था, तइलीम जी ॻोल्हा कयो था, तइलीम में वञो था, तव्हां ज़रूरु परमात्मा खे पाईंदा। ऐं उहो इतिहास गवाह आहे, उनजो हिन पैगाम वॾो असरु ॾेखारियो। पूरे दुनिया में इस्लाम तमामु घणनि जॻहियुनि ते राज कयो, तमामु सुधरियल मुल्कनि में हुननि जो राज रहियो। उन खां पोइ 13वीं सदीअ में हिकिड़ो ॿियो उन्हनि जो पैगम्बर पैदा थियो, ख़लीफ़ो। उन वरी उल्टी सलाह ॾिनी त सभु बुक्स छाड़े छॾियो, सिर्फ़ु क़ुरान शरीफ़ खे छॾे करे। ऐं उन ॾींहं खां वठी इस्लाम जी जेका आहे गिरावट शुरू थी, ऐं इहो पाकिस्तान में मञे थो, चए थो अॼु असां जेके आतंकवादी आहिनि, इहो इन जो नतीजो आहे। हूअं बि मां तव्हांखे ॿुधायां त जॾहिं बि कंहिं बि विकास कयल मुल्क ते जेकॾहिं कोई ॿाहिरियों राजा कहा कंदो हो, त सभ खां पहिरीं उनजी लाइब्रेरीअ खे जलाईंदो हो, छाकाणि त उनखे ख़बर आहे त इहो ई सॼो ज्ञान जो भंडार आहे। इन लिहाज़ खां जेके राजाऊं हूंदा, उहे कलाकारनि ऐं साहित्यकारनि खे हिकु हिफ़ाज़त वारी जॻह ते, हिकु तमामु महफ़ूज़ जॻह ते रहींदा। जेकॾहिं असांजो मुल्क तबाह बि थियो त इहे राइटर्स वरी लिखंदा ऐं असांखे राह ॾेखारींदा। हींअर वेझो तव्हांखे मां ॿुधाइणु चाहींदुसि, तव्हां शायदि हुनजो इल्मु हुजे, तव्हां पढ़ियो बि हुजे, बांग्लादेश जी आज़ादीअ खां पोइ जॾहिं असांजो सिंधी प्राइम मिनिस्टर ज़ुल्फ़िकार अली भुट्टो पाकिस्तान जो प्राइम मिनिस्टर थियो, त हुन पंहिंजी सिंधी ॿोलीअ खे इज़त ॾियण लाइ पाकिस्तान में सिंधी ॿोलीअ खे सरकारी ॿोली ठाहिणु चाहियो, पर गैर सिंधियुनि उनजी मुखालिफ़त कई ऐं हुनजे एतिराज़ में सिंध यूनिवर्सिटी जे लाइब्रेरी खे पहिरीं जलायो वियो। त मुंहिंजे चवण जो मतिलबु आहे त इहे जेकॾहिं लाइब्रेरीज़ न हुजनि हा, त शायदि अॼु असां वटि महाभारत ऐं गीता या रामायण जहिड़ा ग्रंथ बि न हुजनि हा। जेकॾहिं उहे असां वटि न हुजनि हा, त असांखे पंहिंजे सभ्यता जी बि ख़बर न पए हा, त उहा सभ्यता जेका अॼु खां 5000 साल पहिरीं गारुनि गुफ़ाउनि में रहंदे इंसानु पतनि जा पोशाक ठाहे पाईंदो ऐं गारुनि गुफ़ाउनि में रहंदो हो, जॾहिं अंधेरो ईंदो हो त इहे सम्झंदा त असांजे मुल्क ते, असांजे ॻोठ ते कंहिं काह कई आहे। ऐं उन जा जेके माण्हू हूंदा गांव जा, उहे छॼु खणी वञी किनारे ते बीहंदा, सॼी राति छॼु छॾींदा हुआ ऐं सुबुह थींदे पंहिंजो पाण रोशनी थींदी, पर उहो सम्झंदा असां फ़तेह थियासीं। त इहो जेको इतिहास आहे, इहो सभु महफ़ूज़ इन्हनि बुक्स में आहे। अॼु जेके सती थियण जी रस्म, इहा असांखे अॼु ख़बर थी पए, छाकाणि त असीं अॼु पढ़ूं था पिया।
कि हिक मौत सां ॿियो मौत यकीनन हो। असांखे इहा बि ख़बर हुई त पहिरीं बाल विवाह जी छूटी हाणे उन ते बंदिश आहे, सभ्यताउनि में जेको बदिलाव अचे थो, कुझु ख़ारिज कनि था, कुझु ऐड कनि था, इहो सॼो इतिहास, इहो सभु असांखे हिननि बुक्स मां मिले थो। इन करे मुंहिंजा दोस्तो, इहे अखर, इहे लफ़्ज़, इहे शब्द, इहे अमर आहिनि, इहे ई रहंदा ऐं उन नमूने सां थैंक यू वेरी मच। कंप्यूटर जे लाइ हिते पंहिंजो योगदान ॾिनो, हिकु नंढी चेक 1.5 लख जी मां प्रेसिडेंट साहिब खे। शुक्रगुजारीअ जो जेको प्रोग्राम आहे ऐं जिन खे इनाम मिलिया, मां उहा अपेक्षा थो कयां त हिन खां पोइ बि उहो वधि में वधि महिनत कंदा। सभिनी जो धन्यवाद। जय हिंद, जय भारत। वासियुनि जे तरफ़ां 26 साल जंहिं हिन स्कूल खे, कॉलेज खे ॾिना आहिनि, उनखे मां हीरो